असल में ईअं आहे त जीअं ॿारु पैदा थिए थो त उन सां गॾु ख़्वाहिशूं बि पैदा थियूं वञनि ऐं जीअं क़दु वधे थो ॾींहं वधनि था त ख़्वाहिशूं बि वधनि थियूं ऐं उनजो तइदाद बि वधी थो वञे ऐं इहो तइ करणु ॾाढो ॾुखियो आहे त हीअ ख़्वाहिश अहम आहे या मुंहिंजी उहा ख़्वाहिश अहम आहे। पर मां सम्झां थो तंहिंजे बावजूद बि का ख़्वाहिश अहिड़ी हूंदी आहे जेका माण्हूअ जी मुकमिल न थींदी आहे ऐं उहा वॾी ख़्वाहिश मुंहिंजी आहे त मां पॉपुलर फिल्मी हीरो थियां ऐं उहा मुंहिंजी पूरी कोन थी सघी, एज निकिरी वई, बल्कि फिल्मूं ई बंदि थी वियूं। और ॾुख इहो त कोन्हे घटि में घटि पर ख़्वाहिश इहा ज़रूरु हुई त असां कॾहिं बि पाण खे अमिताभ बच्चन खां घटि कोन सम्झो हुओसीं भई हुन सां गॾु अहिड़े क़िस्म जी का फिल्म कजे ऐं वॾी ख़्वाहिश इहा ई हुई जेका मुंहिंजी